नाज़रीन, उमरकोट पुलिस 11 वरनि जे शागिर्द ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे रूपोश जणाए छॾियो आहे। संदसि वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त पुलिस 6 क्लास जे शागिर्द 11 वरनि जे जमील मथां गुटके रखण जो केस दाख़िल करे छॾियो आहे। वारसनि जो वधीक चवणु आहे त नोटिस वठी शागिर्द मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म कराए SHO सूफ़ी फ़कीर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। लजपत माली असांखे जॉइन कयो आहे उमरकोट मां। लजपत, छा तफ़सील आहिनि? सूफ़ी फ़कीर पुलिस जो कारनामो 11 साला शागिर्द के मंशियात एक्ट तहत केस दाखिल करे शागिर्द के रोपोश ॾियण। उन सिलसिले में सूफ़ी फ़कीर पुलिस 6 क्लास जे शागिर्द 11 साला जमील मथां गुटको रखण जो केस दाखिल करे शागिर्द के रोपोश ॼाणाए छॾियो। इन सिलसिले में वारसनि जो सूफ़ी फ़कीर में पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जॾहिं त वारसनि में जेको लक्ष्मण ऐं हेमन चयो त असांजो पुटु जमील 5 क्लास पास करे 6 क्लास में पढ़े पियो। संदसि उमिरि 11 साल आहे। जॾहिं त सूफ़ी फ़कीर पुलिस गुटका रखण जो कूड़ो केस दाख़िल करे सरासर नाइंसाफ़ी कई आहे। हिननि IG सिंध DIG नीपू ख़ासि SSP उमरकोट सां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी शागिर्द मथां कूड़ो केस दाख़िल फौरी तौर ते ख़त्म करे SHO लजपत माली तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। बुलेटिन में ख़बर शामिल कंदासीं। पाक चीन सामूंडी फ़ौज विच में गॾियल मश्क सी गार्डन 2023 जी कराची में शुरूआत थी वई आहे। तर्जुमान पाक नेवी मुताबिक़ मश्क में पाकिस्तान ऐं चीन जा जंगी सामूंडी ऐं हवाई जहाज़ आबदोज़ ऐं मेरीन फोर्सिस हिस्सो वठी रहियूं आहिनि। तर्जुमान मुताबिक़ चीनी नेवीअ जो कमांडर रियर एडमिरल लियांग यांग इफ़्तिताह तक़रीब में ख़ासि महिमान हो।